लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु इंटरनेशनल पकोड़ा डे आहे। अचो त सिंधियुनि जो पकोड़नि सां छा संबंध आहे उन जे बारे में ॼाणूं। पकोड़ा अखर संस्कृत जे पकवट अखर मां ठहियल आहे। इन में पकव मतलब पकियल ऐं वट मतलब नंढो गोल टुकड़ो। पकोड़ा ऐं इन सां मिलंदो जुलंदो व्यंजन सभिनि खां पहिरियों लिखित प्रमाण 1025 ईस्वी में किताब लोको पारां ऐं 1130 ईस्वी में मंसोलस में आहे। विभाजन खां पहिरियों सिंधी समुदाय सिंध में रहंदो हो। सिंध इलाही गरम ऐं शुष्क जॻह हुई। गर्मीअ जे करे शरीर मां पसीने जे रूप में लूण ऐं सोडियम निकिरी वेंदो हो। तॾहिं बेसण जा पकोड़ा ऐं पापड़ में मसाला ऐं लूण जी मात्रा सुठी हूंदी हुई, जंहिंसां शरीर में सोडियम जी मात्रा ठीक रहंदी हुई। ईअं ई सिंधियुनि जो पकोड़नि सां संबंध आहे। 1947 जे विभाजन जे समय जॾहिं सिंधी शरणार्थी थी भारत आया, तॾहिं उन्हनि वटि कुझु बि कोन हो। घटि पैसनि में धंधो शुरू करण जे लाइ सिंधियुनि पकोड़ा, संबोसा ऐं दाल पकवान विकिरण शुरू कया। 5 जुलाई ते इंटरनेशनल पकोड़ा डे मल्हाईंदा आहियूं, जंहिंजी शुरूआत दुबई मां थी। हाणे सॼे विश्व में इहो मल्हायो वेंदो आहे। इलाही जॻहियुनि ते झूलेलाल मंदिर में 5 जुलाई ते पकोड़नि जो प्रसाद विरायो वेंदो आहे ऐं कुझु हंधि पकोड़ा ठाहिण जी कॉम्पिटिशन थींदी आहे।